ॾेरोलाल वेझो ख़ैबर में चेयरमैन सिंध मला फोरम साबिक़ा DIG डॉक्टर साईं रखियो मीराणी, सिंध मला फोरम मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी ज़हूर अहमद मल्हा, PP अगवान ज़िले मटियारी सैयद जानी शाह हुसैनी, जिन ख़ैबर शहर में हिकु ॾींहुं अॻु काठियूं कंदड़ पौरियत सलीम मल्हा जे क़त्ल ते संदसि तॾहिं ते पहुची मक़तूल जे वारसनि सां ताज़ियत कई। ॾुख जो इज़हार कंदे वारसनि खां वाक़िया तफ़सील वरिता। चेयरमैन सिंध मला फोरम साबिक़ DIG डॉक्टर साईं रखियो मीराणी ऐं PP अगवान सैयद जानी शाह हुसैनी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु जे हिन दौर में केर बि कंहिं सां नाजाइज़ी नथो करे सघे। हुन चयो त ख़ैबर में क़त्ल थियल नौजवान सलीम मल्हा जा असां समेत सिंध जी समूरी मल्हा बिरादरी सैयद बिरादरी वारिस आहिनि। हुन वधीक चयो त पुलिस जी बेवसी ऐं सुस्तीअ सबबि अमल ख़िलाफ़ असां DIG हैदराबाद तोड़े SSP मटियारी सां ॻाल्हाए वारसनि जी मर्ज़ीअ मुताबिक़ FIR कराईंदासीं ऐं मुकमल तौर क़ानूनी रस्ते मुतासिरनि खे इंसाफ़ ॾियारींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।